साथियो, हक़ मौजूद, सिंध मौजूद। अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 201 ॾींहं ते हाज़िर आहियां हुसैन सारिन। यादि रहे त हीउ सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ते शुरू कयो हुयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं ऐं 9 किताब जेको अभ्यास हेठि आहे उनजो उनवान आहे अंदर मुल अमुल। हीअ किताब मोहतरम साईं हैदर अली लिगारी साहिब जो लिखियलु आहे, जंहिंमें हुनजा मज़मून ऐं मकाला आहिनि। ऐं हीअ किताब मई 1998 ईस्वी में न्यू फील्ड्स पब्लिकेशंस टंडोली मोहम्मद हैदराबाद सिंध पारां जारी कयो वियो, छापियो वियो। ऐं हिन किताब जो अभ्यास 15 अप्रैल 2020 ते शुरू कयो होसीं। ऐं अॼु जेको मज़मून पढ़ूं पिया उनजो उनवान आहे उस्ताद बुखारी जी शाइरी ऐं शख़्सियत चंद अक्स। ही हिन किताब जे 143 सुफ़े खां 151 सफ़े ते ही मज़मून आहे। उस्ताद बुखारी जी शाइरी ऐं शख़्सियत चंद अक्स। सिंध जो ही सबूत महबूब ऐं मक़बूल उस्ताद, दिलबर ऐं दर्दमंद शाइर, आख़िरकार सिंध में पैदा थियल कनि ग़लति रवायतुनि जी पस्ती ऐं कसम परसीअ जो शिकार थी वियो। पाण सिंध जे सक़ाफ़ती, तहज़ीबी, तमदनी, इल्मी वरसे जी सदा रवां ताबनाकियुनि जो आशिक़ो ऐं माज़ी क़रीब खां उन विरसे जे आतम जे उत्तम औसाफ़ुनि खां गाफ़िल कनि सिंधी अॻुवाननि ऐं अक्सर सिंधी माण्हुनि जी काइली ऐं ग़फ़लत खां ॾाढो नालान ऐं परेशान हो। वेतर जो सिंध दुश्मन क़ुवतनि जी यलगार ऐं जन पंहिंजनि घर जे भेंदियुनि जी ज़मीर फ़रोशी ऐं गदारी असांजी इज्तिमाही ज़वाल जे रफ़्तार खे तेज़ खां तेज़ तर करणु लॻी त उन अहसास जी शिदत हिनजे जिस्म तोड़े रूह खे झोरे विधो। उनजो इज़हार संदसि नज़म मां बख़ूबी थिए थो। दाह कहिड़ी दिलि जिगर आहे झीर झीर, कल्ह जी अज़मत अॼु जी ग़ैरत चीर चीर। पत्थर काश पत्थर हुजां हा बेज़मीर, या नक निर्जो वॾेरो मीर पीर। सिंध जी जल तुंहिंजी लोई लीर लीर। पट चढ़ी कुर्सीअ ते खाइनि खंड खीर, सिंध जी तारीख़ दरिया ज़हर जो हा ज़हर लिख। ज़हर छाजो क़ौम सां थियो कहर लिख त सिंधी क़ौम थिए पई बेज़मीर। सिंध हिंद जी कल्चर जा के मस्बत ऐं महफ़ूज़ पासा जिन सां उन्हनि इलाइक़नि जा के आला सतही किरदार वाॻियल आहिनि, जिन में गौतम बुद्ध, नानक कबीर, शंकर आचार्य, टैगोर, लतीफ़, सचल, बुले शाह, ख्वाजा फरीद ऐं केतिरनि ॿियनि बुज़ुर्गनि जी रवादार, बेलोस, बेतसब ऐं साफ़ शफ़ाफ़ सीरत ऐं शख़्सियत जो दख़ल आहे। असां यकीन करियूं था त उन्हनि जी मीरास निसार बि कान, चाहे कनि चंद मौक़े परस्त, मुतासिब, ख़ुदगर्ज़ माण्हुनि ऐं गुरूअनि जी गुमराह कुन कारगुज़ारियुनि ऐं करतूतनि उन मीरास जे वहकिरे खे रोकण ऐं माठो करण में का कसर कान छॾी आहे। दोही ऐं निफ़ाक़ जा उहे देयत पंहिंजे लाइ लश्कर जी गारतगिरियुनि सां सच सुरत ऐं सूंहं जे सलनि खे लताड़ींदा रहिया आहिनि ऐं पंहिंजे करभाइती किरत खे लॻा रहनि था। ऐं असांजा साथी उन जी सूरताल ते हैरान आहिनि त कूड़ खे, दोखे खे, ज़ुल्म ऐं बरबरत खे एॾो जटाव छो हासिलु आहे। इहो कहिड़ो लकाउ आहे, हीउ कहिड़ो करशमो ऐं किथे हुनजो सरचशमो आहे जो पन पाताल में ॿोड़ियो पहणनि खे तारियो बीठो आहे। उन्हनि जी कारणनि ते कहिड़ो लिटरेचर पढ़िजे जो उन खां निजात जी का बसीरत हासिलु थिए। असांजे जदीद दम में पूर्ण दौर जे उन हौलनाक वारदातनि ऐं मौतमार तलख़ियुनि जा पड़ाॾा आहिनि ऐं उस्ताद बुखारी बि अहिड़नि पड़ाॾनि जो हिकिड़ो ज़ोराइतो ऐं सराइतो तर्जुमान आहे। हिन पंहिंजे देशवासियुनि जी पीड़ाउनि ऐं महरूमनि जे अज़ाब जे गूनागून कसरत खे हिकिड़े क़ाबिल क़दुरु शाइर ऐं एहसास ऐं दयानतदार इंसान जा पाण भोॻियो आहे ऐं हिन भोॻना जा पेकर तराशिया आहिनि, उहे आशा आहिनि। अहिड़ी तरह हिन पंहिंजी तिर्द एहसास जे शिदत ऐं इज़त जी शरहनि ऐं तफ़सीलनि खे असां सां वंडियो आहे। उन जी आस सां त असांजा पढ़ियल ॻढ़ियल सुञाण तबिका संस जज़्बी, सदाकत ऐं एहसास जी शिदत खे मरूज़ी किरदार में तब्दील करे
कनि रुकावटुनि लाइ चैलेंज बणिजी बीहंदा। जीअं पाण पंहिंजी किताब जे पेश लफ़्ज़ में लिखे थो, मुंहिंजी ॼाण ऐं तजुर्बे में पाण वारी शाइरी पंहिंजे वस खां वधीक हालतुनि जे हथ आहे। उहो कॾहिं झूमे थी, कॾहिं लुछे थी। लूअ लूअ लोह लोह ख़ुशि त ईंदू ऐश विहांव, न त वो ऐं वाका। पोइ चवे थो, हेॾी अंधारी हूंदे बि सुरत ऐं सचाई ऐं सुवाई आहे। अकुल आदम ते दुनिया जो कारोबार क़ाइमु आहे। हक़ीक़त जंहिंजो हिकु पासो ॾाढो बेरहम आहे, हिकु मुशाहिदो कड़ाण ऐं उगराण जो जहिड़ो कुंवर भंडार आहे, जंहिंखे तारीख़ जो सुतम चऊं था, जंहिंखे एतिरो त दवाम, एतिरो त झटराव आहे जो असांजी शऊर जो रोशन ॾियाटियूं बज़े विसामंदियूं महसूसु थियनि थियूं, विसामियो ॿरनि थियूं, भरियो विसामनि थियूं, ऐं असांजी आसन ऐं उमेदनि जी सघ साणी थियो पंहिंजी हरकत में गर्दिश ख़तमु थींदी महसूसु थिए थी। जीअण जा अड़सठा ऐं जवाज़ ग़ाइबु थींदा महसूसु थियनि था। मगर शाइर जो कलम तंहिं लाइ हेॾी अंधारे जा टे लफ़्ज़ चिटे बि उन्हीअ उंद जी नफ़ी कंदो रोशनी जी तलाश जा उञाण ॻोल्हण लाइ अॻिते निकिरी वञे थो, ऐं साॻी साईअ सां सुर्त सचाई साई या सुभाउ जी बशारत ॾिए थो। अज़म ऐं कुल जे वसीलनि खे उन्हनि जी हिमायत ऐं हासिलात लाइ वक़्फ़ करे थो। बुख़ारी उन खां वधि ॿियो असां लाइ छा करे? आजा थरनि में, बुखिया बरनि में, सुतान साथी सुखिया घरनि में, कंदा जीअण लाइ जतन वतन था। उहे असां मां मरी वञनि पर वरी न ॼाणनि, टकर टरनि ही टरी न ॼाणनि, कुसी वञनि पर कसी न कनि था। उहे असां मां कदम कदम ते कमंद कड़के, कलम कलम ते कटार लड़के, चिखिया चढ़नि पर लिखिया लिखनि था। उहे असां मां तंग थी मुंहिंजा मारू आख़िर जंग जीअण जी जोटे बीठा। तुंहिंजे सोची पियो थो रबर, तंहिंखां अॻिते सोचे बीठा। वाह, इंसान जो मन अजीब मत वालो आहे। हिन जी सरमस्ती, हिन जी विजदानी ऐं हेजानी हस्त केॾो सरकश ऐं अझल आहे जो हीअं बि चई सघियो आहे, स्टोन वॉल्स एंड आयरन बार्स डू नॉट ए प्रिज़न बैग। यानी पत्थर जा ई पक्का कोट किला ऐं लोही सिखूं कंहिं मुजाहिद ऐं अणमोट उसूल परस्त लाइ क़ैद खानो नथा बणिजी सघनि। 9 ॾींहर 10 ॾावणियूं 15 पैंद पयास, जो सॼण यादि प्यास त शिरक शिनाई हेकिड़े। त शाइर आरिफ़ ऐं आज़ादीअ जो मुतालो पंहिंजी माहियत में हैरतनाक तज़ादनि जो पेचीदो संगम आहे, ऐं जेको कंहिं निज़ाम जो पाबंद नज़र नथो अचे ऐं बेनियाज़ी सां फ़रसूदी रवायत उन जी जबरियत खे ललकारींदो नज़र अचे थो। मौजूद खे मावरा में तब्दील करण जी अथाह आरज़ू खयों, कुलज़म खे कतरे में ऐं लाहद खे लहज़े में समेटण जा हौसला सांडियो अलाए काॾे कहाईंदो थो वञे। इहो सही आहे। शाइर असांजे अणलखे अहसास खे शऊर में तब्दील करे थो, असांजे गूंगनि जज़्बनि खे ज़ुबान अता करे थो ऐं असांजे मुंझारनि जी शरह करे थो। असांजा उहे कमज़ोर मगर अहम विजदान जे तहतल शऊर जे ज़िंदान में क़ैद आहिनि, उन जी आज़ादी लाइ राह हमार करे थो। जज़्बनि ऐं ख़्यालनि जे हुजूम ऐं तज़ादनि खे संवारे तरतीब ॾेई असांजी महसूसात जे निज़ाम खे संवारे ऐं सुलझाए थो। वजूद जे मौज़ू ऐं मरूज़नि जी टुटल रिश्तनि खे ॻंढे थो ऐं उन ॻंढापे खे हुसन ऐं ख़ैर जे ताबियो करे थो। रवाजी जज़वी सचाइनि खे मिलाए वॾे सच जी गैरवाजी ऐं वसी तरकीब जी जोड़े थो, जीअं उन जे वसीले असांजी मज़ाज में कुशादी रवादारी ऐं बालिग नज़रिये जूं सिन्फ़ूं पैदा थी सघनि, ऐं असीं पंहिंजे इर्तिका जे सफ़र जी आज़माइशुनि मां ख़ुशि असलोबी ऐं खंदा पेशानी सां निकिरी पार थियण जी क़ाबिल बणिजी सघूं। जीअं त दहर जूं सदाकतूं ऐं रवां हक़ीक़तूं बदिलबियूं रहनि थियूं, तंहिं करे शाइर जे फ़िक्री दायरे ऐं इदराक लाइ ॿियो लाज़मी आहे त मुआशिरे में मौजूदु मसइलनि ऐं वारदातुनि में हू पंहिंजूं तरजीहूं ऐं अवलियतूं क़ाइमु करे।
शाइर जी अज़मत अहमियत जा वञाण ऐं असबाब जिते संदसि फ़नी लियाक़त विनायत असलो बि बयान हयती मीज़ान वग़ैरह में मुज़म्मिर आहिनि उते संदसि मौज़ू जे इंतिख़ाब ऐं समाज में इंसानी रिश्तनि में थींदड़ तब्दीलियुनि ॾांहुं संदसि मोट जे इज़हार ऐं एतबार खे बि वॾो दख़ल आहे। कंहिं बि मुआशिरे में इहा हक़ीक़त अदब ऐं शाइरीअ जे हवाले सां नाक़ाबिल फ़रामोश आहे त आला इंसानी आदर्शनि ऐं हक़नि जी तहफ़ुज़ ऐं दिफ़ा लाइ अदीब ऐं शाइर जी ज़ात ऐं ॾावत में गुंजाइश लाज़मी अमर आहे ऐं उनजे ज़िक्र ऐं फ़िक्र जो हौसलो ज़रूरी आहे। उन्हनि निस्बतनि सां हिन जी शाइरी ऐं फ़न जे सघ जो तयन थिए थो त उन्हनि इंसानी क़ुदरनि सां निभाउ लाइ हिन जी तख़लीक़ी क़ुवत केतिरे क़दुरु अणमोट आहे। शाइरी खे बहस जमालियात जेके ऐं मंतिक़ में गर्दिश न करणी आहे हुस्न हुन सां वाॻियल रूमानी ज़ौक़ ऐं शौक़ जो नफ़ीस वारदातूं ऐं उनजो पूरो दुख गुदाज़ार हरगिज़ अहिड़े मुआशिरे में शाइरी जी तक़ाज़ा न आहिनि जिते इंसान जी इज़त नफ़्स पामाल हुजे, जिते इंसान जी ख़ुददारी ऐं ख़ुदि में एतमादी मजरू हुजे, जिते इंसान जे बुनियादी हक़नि ते धारा लॻंदा हुजनि, जिते गुरबत ऐं मुफ़लिसी जी पीड़ा जी हद मुक़ररी न हुजे, जिते जाइज़ रिश्तनि मोहबतनि हसरतुनि ऐं फज़ीलतुनि खे दोज़ख जे दारोगुन जा पहरा हुजनि, जिते रहबरी ऐं रहज़नी में फ़र्क़ु करणु मुश्किल हुजे ऐं इंसाननि खे ईज़ाए चीचलाए ॿारण जा मुनज़म अज़ियतगाह क़ाइमु हुजनि ऐं तरह तरह सां माणपे जी मिटी पली थींदी हुजे, उते शाइर ऐं अदीब जे एहसासनि जा महवर ऐं तवजह जा मर्कज़ रुॻो हुस्न जा एजाज़ ऐं मजाज़ कीअं था थी सघनि। एॾी इंसानी पीड़ा जी भयानक मंज़रनामे आॾो शाइर जो फ़िक्र जज़्बो इदराक ऐं इरादो कहिड़े हिसाब सां पंहिंजे मजाज़ी महबूब जे अदाउनि जे दिलफ़रेबी खे पंहिंजे ज़ौक़ जी तस्कीन लाइ कुल वक़्ती तौरु इस्तेमालु कंदो। अहिड़ी सूरताल में त हिनखे फितरत जे हुस्न में बि वहशत ऐं दहशत जूं अलामतूं नज़र ईंदियूं। वर्ड्सवर्थ खे जेका फितरत ख़ूबसूरत ऐं दिल नवाज़ महसूस थी हुई, उहा ई फितरत टेंसन खे दरंदर सिफ़त ऐं खून आशाम रेड एंड ट्रुथ एंड क्ला नज़र आई हुई। असांजे शाइर जी शाइरी बि कुझु अहिड़े ई नक्श पंहिंजे लाइ पंहिंजे पल में समेटिया आहिनि। उञा थरनि में बुखिया भरनि में सुता न साथी सुखिया घरनि में कंदा जीअं लाइ जिते वतन था कंदा जीअण लाइ जतन वतन था उहे असां मरी वञनि पर वरी न ॼाणनि टकर टरनि ही टरी न ॼाणनि कुसी वञनि पर कसी न कनि था उहे असां कदम कदम ते कमंद कड़के कलम कलम ते कटार लड़के चखिया चढ़नि पर लिखी लिखनि था उहे असां सुबुह 100 धरती सरती हालतुनि ऐं हादसनि सरसी सटिया के लुशिया ढुरकिया रनुनि जी रांदि हंधि त हर को मरे हॾकियूं भरे कान साम्हूं कूंदर के कीकारनि था। ऑक्सीजन टेंट को घुटिजी घिड़ियो को जरी जोधो मलियो मैदान ते क़ौम खां जो कंध खे कोठे बीठो निफ़रतूं बरसियूं बचियूं महिमान ते मौत जुमिले झल बिल्कुलु बेशऊर ज़िंदगी आ इल्म ऐं इरफ़ान ते मां उनजो मान हर इंसान जो जो मरे थो माण पंहिंजे मान ते। सिर्फ़ु 112 धरती सरती साथ सलामत सन सलामत संसारंग गुट किसन साथियो हक़ मौजूद सिंध मौजूद अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 201 ॾींहं ते हाज़िर आहियां हुसैन सारंग। यादि रहे त हीउ सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ते शुरू कयो हुयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं ऐं 9 किताब जेको अभ्यास हेठि आहे उनजो उनवान आहे अंदर मुल अमुल। हीअ किताब मोहतरम साईं हैदर अली लिगारी साहिब जो लिखियलु आहे जंहिंमें हुनजा मज़मून ऐं मकाला आहिनि ऐं हीअ किताब मई 1998 ईस्वी में न्यू फील्ड्स पब्लिकेशंस टंडोवली हैदराबाद सिंध पारां जारी कयो वियो छापियो वियो ऐं हिन किताब जो अभ्यास 15 अप्रैल 2020 ते शुरू कयोसीं
ऐं अॼु जेको मज़मून पढ़ूं पिया उनजो उनवान आहे उस्ताद बुखारी जी